मीरपुर माथेलो बदमनी उरूज ते पुलिस गहरी निंड सुतल। शहरियन जा बदमनी खिलाफ SSP ऑफिस ऐं मीरपुर माथेलो थाने ॿाहिरां धार एहतजाजी मुज़ाहरा ऐं धरणा। ख़बर मूजिब मीरपुर माथेलो में एक हफ़्तो अॻु ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ कलवट जे कब्रिस्तान ॿाहिरां बीठल फ़कीर शोबान कलवट जी चोरी थियल मोटरसाइकिल वापसि न थी सघी। सियासी समाजी ऐं शहरियन पारां SSP घोटकी एट मीरपुर माथेलो ऑफिस मेन गेट ऐं मीरपुर माथेलो थाने ॿाहिरां धार एहतजाज करे निटहण उस में केतिराई कलाक एहतजाजी धरणो हयो वियो। एहतजाजी अॻवाणी फ़कीर शोबान कलवड़, SUP अॻवान कॉमरेड अकरम मेतलो, शरफुद्दीन उनड़, जस्कम अॻवान फ़कीर रमज़ान कलवड़ समेत एहतजाज कंदे चयो त ज़िले घोटकी अंदर बदमनी उरूज ते पहुची वई आहे। हर रोज़ फुरूं धाड़ा अगवा चोरी मामूल बणिजी वियो आहिनि, जंहिंखे पुलिस ख़त्म करण में मुकमल नाकाम बणिजी चुकी आहे।